औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां या फ़ाद अली पिताफ़ी अल फैसल यूट्यूब अकेडमी सां गॾु दोस्तों अॼु आऊं हिकु नंढड़े सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि। हीउ जेको आहे दी इंडस मॉडल स्कूल कींजर जो शागिर्दु आहे। अचो त हिन सां हाल अहिवाल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मोहम्मद फैसल आहे। मोहम्मद फैसल, तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? मां ॿिए क्लास में पढ़ंदो आहियां। अच्छा, ॿिए क्लास में पढ़ंदा आहियो। ऐं कहिड़े स्कूल में तव्हां जेको आहे तालीम हासिलु करे रहिया आहियो? कहिड़े स्कूल में तव्हां पढ़ंदा आहियो? असां त इंडस मॉडल स्कूल किंजर में पढ़ंदा आहियूं। अच्छा, छा तव्हांजा जेके इम्तिहान आहिनि उहे थी विया आहिनि या अञा इम्तिहान कोन्हनि थिया? थी विया आहिनि। अच्छा, तव्हांजो सुभाणे जेको पेपर आहे उहो छाजो पेपर आहे? उहो छाजो तव्हां जेको आहे सुभाणे पेपर वरितो वेंदो? असांजो सुभाणे पेपर होली क़ुरान जो वरितो वेंदो। अच्छा, तव्हांजो पेपर जेको आहे होली क़ुरान जो थींदो? हा। अच्छा, तव्हां जेकॾहिं होली क़ुरान जो तव्हांजो पेपर थींदो, जेकॾहिं तव्हां खां मां कुझु सुवाल कयां, तव्हां उहा उन सवालनि जो जवाबु मूंखे ॾींदो? हा, ॾींदो। अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त क़ुरान शरीफ़ में सिपारा टोटल सिपारा जेके उहे केतिरा आहिनि? क़ुरान शरीफ़ में 3 सिपारा आहिनि। अच्छा, क़ुरान शरीफ़ में 3 सिपारा आहिनि। अच्छा, तव्हांखे जेका काई बि हिकिड़ी सूरत अचे थी? हा, अचे थी। छा सूरत असांखे पढ़ी ॿुधाईंदव? औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु सम्मद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अच्छा मोहम्मद फैसल, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदव त इस्लाम जो जेको बुनियादी रुकन आहे उहो कहिड़ो आहे? इस्लाम जो बुनियादी ॿियों रुकन आहे। अच्छा, इस्लाम जा भला टोटल जेके रुकन आहिनि उहे घणा आहिनि? इस्लाम जा 5 रुकन आहिनि। इस्लाम जा 5 रुकन आहिनि। अच्छा, तव्हांखे भला को जेकॾहिं पेपर तव्हां ॾिनो हूंदो, उन पेपर में तव्हां को मज़मून बि यादि कयो हूंदो, एप्लीकेशन बि यादि कई हूंदी ऐं उन में के सबक़ बि हूंदा, तव्हांखे को मज़मून यादि आहे? हा, असांखे मज़मून यादि आहे। तव्हां असांखे मज़मून ॿुधाईंदव? हा जी, ॿुधाईंदासीं। अच्छा, त असांखे तव्हां मज़मून ॿुधायो। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु मुद्दकरे जो उनवान आहे असांजो वतन। असांजे प्यारे वतन जो नालो पाकिस्तान आहे। असांजो प्यारो वतन पाकिस्तान 14 अगस्त 1947 ईस्वी में आज़ादु क़ाइमु थियो। असांजो प्यारो वतन कैदर मोहम्मद जिनात जी अॻुवाणी में आज़ादु थियो। असांजे वतन जा 4 सूबा सिंध, बलूचिस्तान, पंजाब, खैबर पख्तूनख्वा आहिनि। असांजे मुल्क में ख़ूबसूरत वादियूं, पहाड़ ऐं वॾा जबल आहिनि। असांजे मुल्क में उर्दू, सिंधी, पंजाबी, बलोची ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। असांजे मुल्क जा माण्हू ॾाढा महिनती आहिनि। असांजो वतन अल्लाह ताला खां मिलियल हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। पाकिस्तान ज़िंदाबाद। तमामु बहितरीनु। अच्छा मोहम्मद फैसल, तव्हां पढ़ी करे वॾा थींदव त छा थींदव? असां साइंटिस्ट बणंदासीं। अच्छा, माना तव्हां साइंटिस्ट थींदव? अच्छा, साइंटिस्ट माना तव्हां थींदव? हा। अच्छा, तव्हां असांजा जेके ही दोस्त ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? उन्हनि खे मां ॿुधाईंदुसि त तालीम हासिलु कनि। अच्छा, माना तव्हां उन्हनि खे इहो पैगाम ॾियो था असांजे नाज़रीन खे त उहे जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खे जेको आहे उहे तालीम ॾियनि। हा जी, थैंक यू, वॾी महिरबानी। हीउ नंढड़ो शागिर्दु हुयो मोहम्मद फैसल, जेको तव्हां सां असां ॾेखारियोसीं ऐं उन सां कुझु चंद ॻाल्हियूं बि कयोसीं। ऐं जेकॾहिं अहिड़ी तव्हांखे वीडियो जी अपडेट जेकॾहिं मिलंदी रहे, तव्हां असांजे अल फैसल यूट्यूब चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं शेयर बि कयो। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त पंहिंजे पंहिंजे दोस्त फ़ाद अली पिताफ़ी खे। मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।